अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पलीजो। सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त 17 मखदूम तालबुल मौला। 1 यूनिट मरिजी चुको हो। 1 यूनिट जे अमलदार फील्ड मार्शल अयूब ख़ान ऐं संदसि ख़ासुल ख़ास नाइबन नवाब कालाबाग ऐं मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी भले भले हुई। सिंधी वॾेरनि जी वॾी अक्सरियत संदन पुठियां हुई। ज़मींदार तबिके जा कई एकड़ ॿेकड़ सियासतकार 1 यूनिट जे ख़िलाफ़ बयान ॾींदा हुआ, जहिड़ो को GM सैद साहब, जंहिं नई सिंध लाइ जिदोजहद नाले किताब लिखियो हो, ऐं संदसि रफ़ीक रईस ग़ुलाम मुस्तफ़ा भुरगड़ी, शेख ख़ुर्शीद साहब वग़ैरह हुआ, जन असेंबलीअ में 1 यूनिट मुतलिक़ थियल वोटिंग में 1 यूनिट ख़िलाफ़ वोट कयो हो। 1 यूनिट ख़िलाफ़ अमली जिदोजहद में को बि वॾेरो सियासतदान शामिल न हो। उहा जिदोजहद शुरूआत में फ़क़ति कन आङुरियुनि ते ॻण जेतिरनि सिंधी अदीबनि पे हलाई। संदन मुख्य टारगेट हो फील्ड मार्शल मोहम्मद अयूब ख़ान तरफ़ां क़ाइमु कयल तालीमी सुधारा तजवीज़ करण वारी कमीशन, जंहिंजो सरबराह मिस्टर शरीफ़ हो, ऐं उन करे उहा कमीशन तारीख़ में शरीफ़ कमीशन सॾी वई। हुन कमीशन सिफ़ारिश कई हुई त आईंदा सिंधी ॿोली तालीम जो ज़रियो फ़क़ति 6हीं जमात ताईं रहंदी, 7हीं जमात खां वठी तालीम उर्दू ॿोलीअ में ॾिनी वेंदी। जंहिं वॾेरा शाहीअ सिंधी क़ौम जी समूरी हड़पे खाधी, सा अयूब ऐं संदसि हर हुकूमतां कुर्बान पे थी। सिंधी क़ौम जे वजूद ख़िलाफ़ उहो कहर जो आर्डर ॿुधी वॾेरनि सियासतबाज़नि उन जो को बि नोटिस कोन वरितो ऐं उन जी मुखालफ़त करण जो सॼो बार सिंधी अदबी संगत जे उन्हनि बाशऊर ऐं बाज़मीर मुठ जेतिरनि तरक़ी पसंद दोस्तनि अदीबनि ते अची पियो, जन जे खीसे में पाई बि कान हुई। चर्चिल जो उहो फ़िक्रो मशहूरु आहे, जेको हिन जर्मनीअ तरफ़ां बरतानिया खे गोॾनि भर झुकाइण जी मुहिम दौरान लंदन ऐं ॿियनि शहरनि ते जर्मन बमबारनि खे केराईंदड़ बरतानिया जे वेढ़ू जहाज़नि जे पायलटनि ऐं तोपचियुनि जे बारे में चया हुआ। तारीख़ में हिन खां अॻु कॾहिं बि एतिरनि थोरनि माण्हुनि एतिरनि घणनि माण्हुनि खे एतिरो अहसानमंद न कयो हो, जेतिरो असांजे वेढ़ू जहाज़नि जे पायलटनि ऐं तोपचियुनि समूरी अंग्रेज़ क़ौम खे कयो आहे। जेकॾहिं सिंध में बि को चर्चल या पाए जो जे पाए जो पंहिंजे वतन सां वफ़ादार मुदबिर हुजे हा, त जेकर हू उन दौर जे मुठ जेतिरनि तरक़ी पसंद सिंधी अदीबनि खे बि कनि अहिड़नि ई तारीख़ी ऐं लाफ़ानी लफ़्ज़नि सां ख़राज तहसीन ॾिए हा। जॾहिं सिंधी वॾेरा 1 यूनिट मढ़ाए अयूब ख़ान खां कुर्सियूं वठी मुखालफ़त जो नालो ॻणाए पंहिंजा भिब भरण में खुथा न थिए पुना, तॾहिं सिंध जा फ़ाक़नि जा मारियल मुठ जेतिरा सिंधी अदीब अयूब शाहीअ जे कहरी कोट ते सिर धड़ जी बाज़ी लॻाए हलाऊं करे रहिया हुआ। उन्हनि अदीबनि मां जॾहिं बि कंहिं ते कंहिं सबब जे करे मूंखे ॾुख या रंज थींदो आहे या कावड़ ईंदी आहे, अयाज़ ऐं रबानी जहिड़ा जवान त बाक़ाइदे तौबा ताइब थी सही रस्ते ते अची विया आहिनि। तॾहिं मुंहिंजे अखियुनि अॻां अटकल 25 साल अॻु जो संदन उहो किरदार बि यादि ईंदो आहे, जॾहिं हू निधण की सिंधी क़ौम जा अकेला वारस हूंदा हुआ ऐं खेनि सुबुह शाम सवाइ 1 यूनिट जे ड्राइण ऐं सिंध बचाइण जी ॿी का बि वाई वात न हूंदी हुई। भोरीअ ॿी न तात जेका सा जतन जी। शाह लतीफ़। जॾहिं इस्लामी तहरीक मके जे मालदारनि सां पहिरीं वॾी टकर जे मौक़े ते मुठ जेतिरनि तहरीक जे हामियुनि मके जे सरदारनि जी वॾी लश्कर खे शिकस्त ॾिनी हुई, त उन्हनि आङुरियुनि ते ॻण जेतिरनि मुजाहिदनि जे हिमतुनि ऐं जुरतुनि खे ख़राज तहसीन ॾींदे फरमायो वियो हो त अहले बदर ते दोज़ख जी बाहि हराम आहे। उहा ॻाल्हि घणी आउं पंहिंजे दिलि में चवंदो आहियां त जेके अयूब शाहीअ जे आमराना आग में उन वक़्तु टपी पिया हुआ, जॾहिं सिंध जो समूरो वॾेरो तबिको हाणे वांगुरु ऐश इशरतुनि में मगन हो, तन मस्त मलंगनि ऐं सिंध जे फ़क़ीर आशिकनि तॾहिं जेके पोरिया कया, जेके मुड़सियूं कयूं, तन खे विसारण खां वॾी बेइंसाफ़ी ॿी कान थींदी। चर्चिल ॿी जंग अज़ीम जे मौक़े ते क़ौम खे ख़िताब कंदे चयो हो, हिन जंग जे मौक़े ते अचो त ईअं पतोड़ियूं लोचूं ऐं लड़ूं जो जेकॾहिं असांजी शहनशाहियत हिन खां पोइ 1000 साल बि क़ाइमु रहे त बि दुनिया असां जूं ॻाल्हियूं यादि करे ईअं चवण ते मजबूर थिए
हिन अंग्रेज़ क़ौम जी क़ौमी ज़िंदगीअ जी बहितरीन घड़ी उहा हुई जॾहिं हू जर्मन दरंदनि जे ख़िलाफ़ जंग पे विया। मुंहिंजे ख़्याल में सिंधी अदबी संघ जे झंडे हेठि वन यूनिट ख़िलाफ़ सिंध जे वतन दोस्त तरक़ी पसंद अदीबनि जी अॻुवाणीअ में जेका शानदार जिदोजहद शुरू थी, उन जिदोजहद जी तारीख़ी घड़ी असांजी क़ौम जी इज़त, आबरू, वजूद ऐं हैसियत बचाइण जी डिघी जिदोजहद जी बहितरीन तारीख़ी घड़ियुनि में शुमार कई वेंदी। उहा ॻाल्हि क़बूल करणी पवंदी त जेकॾहिं वन यूनिट जी मुखालफ़त में विढ़ंदड़ हिन नंढड़े इल्मी अदबी टोले जे पुठनि ते पाकिस्तान जी तरक़ी पसंद तहरीक जो इख़लाक़ी नज़रियाती ऐं रूहानी हथु न हुजे हा त उहा जेकर कंहिं न कंहिं मोड़ ते उन्हनि सरकारी याजूजन माजूजन जो खाज थी वञे हा, जेके शहर जे बहितरीन होटलुनि में अॾा ॼमायो सिंधी क़ौम में ज़हनी फ़िक्री मोर्चे ते इंतिशार ऐं बेवेसाई फैलाइण में तोड़ फोड़ करण जी साज़िश में राति ॾींहुं मशगूल हूंदा हुआ ऐं अञा ताईं उन किर्त में लॻा पिया आहिनि। उन दौर जे अदीबनि खे रुॻो ॾिसियो माण्हूअ जी बुख लहियो थिए वेई। मोहम्मद इब्राहिम जोयो, शमशीर, तनवीर अब्बासी, रशीद भट्टी, मौलाना गिरामी, अयाज़, सिराज, जमाल अबड़ो, हमीद सिंधी ऐं ॿिया राज मुड़सनि जा हुआ। आउं बि साथ जी पहिरीं सिफ़ुनि में सरगर्म हुउसि। अंधा हूंदा वेज मूं उन्हनि ॾींहंनि में लिखियो हो, एजेंट्सनि माण्हू भर्ती करे असांखे काफ़र ठहिरायो ऐं समूरनि तरक़ी पसंद सिंधी अदीबनि ते गदारीअ जो ठप्पो हणाए छॾियाऊं। कुफर जे फतवाउनि जा अंबार कठा थी विया। यूनियन काउंसिलनि में ठहराव पास थियण लॻा त हिननि काफ़रनि ख़िलाफ़ जिहाद जाइज़ आहे ऐं कई वेंदी। ॿी का वाह न ॾिसी मूं अयाज़ ऐं जोए साहब खे चई उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी केस दाख़िल कयो, जेको ॻच अरसो हलियो तव्हांजो कामरेड हैदर बख़्श जतोई हिकु ॾींहुं विच में पई राज़ीनामो कराए केस ख़तमु करायो। असांजे ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशीअ जो मुख्य मर्कज़ हैदराबाद जी हिकिड़ी रोज़ानी अख़बार हुई। उन जंग में सिंधी अदीब उन वक़्तु धारे बिल्कुलु अकेला हुआ। उन कहरी दौर जी उन मंज़िल ते संदन को बि वार ऐं वसीलो कोन हो जो हू उन मंज़िल ते हथियार फिटा कनि हा त इम्कान आहे त वन यूनिट अञा बि क़ाइमु हुजे हा। ऐं जेकी वॾेरा वन यूनिट खां पोइ कुर्सियुनि जा धणी थिया ऐं अरबे रुपया कमायाऊं से शायदि अञा ताईं झंगलनि में सुका ज़ोर पिया ॾियनि हा। उन वक़्तु हाकिम तबिके ऐं उन जी सियासत सां वाॻियल हिकिड़ो माण्हू सिंध पारां विढ़ंदड़ अदीबनि जे फ़ुक़रा लॾे जी ख़ालिस इल्मी ऐं अदबी मोर्चे ते पासो झलियो बीठो रहियो ऐं कॾहिं बि सिंध लाइ जाखोड़ींदड़ तरक़ी पसंद वतन दोस्त अदीबनि जो साथ छॾे खान मुंहुं न मोड़ियाई। सहसी सायर गजन तोय सहज न मटे सुहिणी शाह लतीफ़। हुन जा ॿिया हज़ारें लखें हुबदार ऐं मदा संदसि ॿिया अनेक गुण ऐं कुर्ब यादि कंदा, पर जॾहिं बि मूंखे उहो ज़मानो यादि ईंदो आहे ऐं उन ज़माने में संदसि किरदारु यादि ईंदो आहे तॾहिं आउं सोचींदो आहियां त मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी गूनागून ज़िंदगीअ जा ॿिया समूरा कम हिकिड़े पासे ऐं मथे ज़िक्र कयल संदसि वतन दोस्त इल्मी अदबी मौक़िफ़ ॿिए पासे। वतन जे माण्हुनि ते आयल उन ॾुखी महिल अहिड़ी अहम मोर्चे ते पंहिंजनि जो पासो वठी बीहण करे बि हू सिंध जी तारीख़ में हमेशह यादि रहंदो। शाल रब जूं मथसि दाइमी रहमतूं वसंदियूं रहनि। किताब तख़लीक़ी ऐं तनक़ीदी अदब भाङो 2 जुल्द 1 मां खयल।